ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां शेयर करे रहिया आहियूं। पीटीआई तरफ़ां डफेड़ ऐं इदारनि सां नफ़रत जो ख़तरनाक बयानियो ज़हननि में विधो पियो वञे। इहो चवणु आहे सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। पीटीआई बानी जो शेख मुजीब बाबति बयानियो वाज़े करे थो त हू मुल्क टोड़णु चाहे थो। पीटीआई वारा कॾहिं राजधानी ते चढ़ाईअ जी धमकी ॾियनि था ऐं कॾहिं मुल्क टोड़ण जूं ॻाल्हियूं कनि था। इक़्तिदार नमण ते शेख मुजीब खे हीरो करार ॾियणु पाकिस्तान जे तारीख़ी क़ौमी मौक़िफ़ खां इनकार आहे। सीनियर वज़ीर जो इहो चवणु आहे ओभर पाकिस्तान वारे साने खे खंजर बणाए रियासत जे साह वारी रग ते रखणु संगीन अमल आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे त इक़्तिदार हासिल करण लाइ पीटीआई पहिरें ॾींहं खां मुल्की इदारनि क़ौमी मौक़िफ़ ऐं मुफ़ादनि खे दाअ ते लॻाईंदी आई आहे। पीटीआई क़ौमी इदारनि ख़िलाफ़ लाॻीतो डिजिटल दहशतगर्दीअ जो मुज़ाहिरो कयो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त क़ौमी इदारनि ख़िलाफ़ किरियल मुहिम हलाई वई ऐं दॿाउ विझण लाइ जजिस खे आउट चयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे साइफ़र केस जो फ़ैसिलो क़ौमी राज़नि ऐं मुफ़ादनि सां खेॾण जो लाइसेंस ॾियण जे बराबरि आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई तरफ़ां डफेड़ ऐं इदारनि सां नफ़रत जो ख़तरनाक बयानियो ज़हननि में विधो पियो वञे। शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे।